ओहो नो बधुरियूं चांडियुनि जूं असांजो हिकिड़ो दोस्त गांडियो दोस्त हुयो, उन जे जहिड़े में अॻे चांडे सां थी पियो ऐं रूपोश थी वियासीं साईं। पूरो हफ़्तो रूपोश हुयासीं। अॼु साईं पैसो बि आहे, कपिड़ो बि आहे, गाॾियूं बि आहिनि, तयारी बि आहे, पर उहो बादशाही वारो जेको नशो आहे, जवानी जो जोश आहे। तव्हां वरी नौजवान पंहिंजे सेंस में सम्झंदा आहियो, पर उहा चाहत न आहे रही। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। बसि अदा हे उहे रोड रस्ता आहिनि जिते पंहिंजी ज़िंदगी जा 4 साल गुज़ारिया आहिनि। हे उहो डिपार्टमेंट आहे जिते साईं 4 साल टाइम ॾिनोसीं, या तो पंहिंजी ज़िंदगी जी उड़ान छूती है फ़ोटो कापी आहिनि, या तो नोट्स कापी कराईंदा हुआसीं, चांहि जूं बोतलां। ऐं मां तक़रीबन 15 सालनि खां पोइ हिते आयो हुअमि, यानी पहिरियों ईंदो रहंदो हुअमि, पर 15 साल थी विया आहिनि जॾहिं मां हितां निकितो हुयुमि। उन टाइम नौजवाननि जूं ॻाल्हियूं ॿियूं हूंदियूं, शयूं ॿियूं हूंदियूं, मसइला ॿिया हूंदा, ख़्वाहिशूं ॿियूं हूंदियूं। पर अॼु जेके ॾिसां त हिन नौजवाननि खे न, यानी थोरो अजीब बि फील थिए थो, मुख़्तलिफ़ फील थिए थो, छो त उन टाइम नंढड़ियूं ख़्वाहिशूं, नंढड़ा ख्वाब जेके यूनिवर्सिटी आहे, पर हाणे जे नौजवाननि जा ख्वाब त वॾा आहिनि, पर महिनत कयूं, छो त बुनियाद रखियलु आहे कापी ते। असांजे टाइम बि हुई, पर थोरो लिहाज़ हुयो। हाणे घरों जेको रुसे थो A1 ग्रेड अचेसि थो, हर को पोजीशन होल्डर आहे। हिते यूनिवर्सिटी में अचनि था, पोइ जॾहिं लोड पए थो न, ट्रैक्टर वांगुरु जंगा मथे प्रेशर में अची था वञनि, टेंशन में। पर हे साईं, केमिस्ट्री जो लान हूंदो, हाणे बि आहे, तबाह थी वियो आहे यूनिवर्सिटी खे साईं। बसि अलाह हिदायत ॾे, बाक़ी उते ई वरी साईं हे शयूं बि आहिनि, अहिड़ा रोड रस्ता ठही विया अथनि। असां महिल त भॻल रस्तो हूंदो। हाणे जा साईं, हाणे जूं छोकिरियूं हर को टिक टाक स्टार आहे। अॻे वीचारियूं ईअं झूलड़ियूं हूंदियूं, हाणे बि कुझु आहिनि, पर घणियूं टिक टाक स्टार आहिनि। छोकिरा त ऑलवेज हीरो, ट्राए पूरी कंदा आहिनि, पोइ हाणे अॻियां नसीबु आहे हुननि जो। पर मां ॻाल्हि इहा कयां पियो त साईं, छोकिरनि जा हाणे अवाल ॿुधां पियो, हिक ॿिए खे टोकां। मां जेके बि टोकां सिखियूं, मश्करी सिखी हितां यूनिवर्सिटी मां सिखी। पोइ हिकिड़े खे चइबो तव्हांजो फलाणे शहर में, अड़े हिते त नादरा ऑफिस ई न आहे, नादरा ऑफिस न आहे, चए पोइ त तूं शहर थो रहे, ॻोठ में थो रहे। मां खिल अचे पियो हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे। इहो वक़्त जो आहे साईं, मां इहो ॿुधायांव, उमिरि जो न, हर हिसे जो न पंहिंजो मज़ो आहे। हाणे हे ॿार हिते जेके पढ़नि था, मां त हाणे ॿार ई चवंदुमि, ॿियो हाणे छा कयूं, चाचा थी विया आहियूं, मामा थी विया आहियूं, या वॾा थी विया आहियूं, जेको तव्हां चओ। पर हे साईं अलामा आया आहे काज़ी लाइब्रेरी त, पर ॻाल्हि इहा आहे, ॾिसो हाणे जेका हिननि जी उमिरि आहे न, हिननि वटि तजुर्बो न आहे, हिननि अञा दुनिया ॾिठी न आहे, ठीकु आहे। मां शायदि हिननि खां 15 साल अॻिते थो हलां पियो, पोइ हिननि जी जेतिरी एक्सपीरियंस आहे, या जेतिरी हिननि ज़िंदगी गुज़ारिया, हिननि जी सोचां बि ओसि ताईं आहिनि, हिननि जा मसइला बि ओतिरा आहिनि। पर हिननि खे ख़बर न आहे त अॻिते हली बाबा जंग विढ़णी पवंदी आहे। हिते त अयाशी करे था वठूं, हिते त समोसो कट जे लाइ 50-100 घरों मिली थो वञे। सुभाणे जॾहिं पढ़ी लिखी पास आउट थी वेंदासीं, पोइ असां छा कंदासीं? पोइ बि डैडी खां घुरदे शर्म ईंदो। हाणे त वरी बि चवंदा न, डैडी पैसा ॾे, यूनिवर्सिटी वेंदुमि, पोइ छा? हिन जे करे बाबा तयारु थी वञूं, पंहिंजे गोल ते फोकस कयो, आशिकियूं बि कयो, कमकार बि कयो, भेड़ा बि थींदा रहंदा आहिनि बाबा, ज़िंदगी जो हिसो आहे। यूनिवर्सिटियुनि में मोहबतूं बि हिन उमिरि में थींदियूं आहिनि। हाणे पोड़ाइप में हाणे मूंखे थोरी मोहबत थींदी,
मोहबतूं हर शइ इहा उमिरि आहे असां वांगुरु कमाइण लॻी वेंदो न बसि पोइ मां ईंदो आहियां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हे रस्ता घिटियूं हे माण्हू ॾिसण शागिर्दनि खे त कंहिं वक़्त में असां बि ईअं भटकंदा हुआसीं ॿुधे माना घुमंदा फिरंदा हुआसीं हाणे त बमज़ा बर्गर लॻा पिया आहिनि छोकिरियूं ॾिसो टिक टाक ऐं फंटूश लॻियूं पियूं आहिनि अॻे न त ईअं न हूंदो हुओ अॻे ईअं छोकिरियूं ईअं लुकी करे डरबंदियूं छो त हिते कामरेड वेठा हूंदा हुआ बाबा कंहिं वक़्त में लॻंदो कामरेड किना आहिनि पर अॼु जे वक़्त में लॻे थो त कामरेड वाला यार इज़त लिहाज़ मान त हुयो ख़ौफ़ त हुयो अॼु जे ॿारनि में ख़ौफ़ न आहे पर सम्झी त विया हूंदा मां छा थो चाहियां उहा शइ जाम आहे आज़ादी आज़ादी जो नारो हणनि था पर असल में इहा तबाही ॾे आहे साईं तबाही ॾे अलाए छो हे साईं फैकल्टी आर्ट्स फैकल्टी दरगाह आर्ट्स फैकल्टी साईं दरगाह दरगाह असां हिनखे चवंदा हुआसीं दरगाह अॼु बि दरगाह आहे साईं अॻे वण बण सावा हूंदा हाणे तबाहियुनि जूं निशानियूं थी पयूं आहिनि अलाए छो खंडरात थी विया आहिनि हाय हाय हे दरगाह साईं अॻे हे डिपार्टमेंट न हूंदा हाणे हेॾे साईं वॾा डिपार्टमेंट ठही विया आहिनि वॾा डिपार्टमेंट हेॾे ठही विया आहिनि साईं मास कम्युनिकेशन त माइक्रो बालाजी हो अॻे न त हितां पंधु ईंदा हुआसीं बगल रोड हूंदो कंडियूं हूंदियूं हितां कंडियुनि मां हीअं ईंदे ईंदे वरी हितां हीअं विचों कट हूंदो कचो रस्तो रोड हीअं मथां फिरंदो पर असां हीअं विचों आव कंदा हे बिल्डिंग न हूंदी हे मास कम्युनिकेशन हे इंग्लिश इहे न हुया हे डिपार्टमेंट हितां आव कंदा हुआसीं सिधो लम्स जी गर्ल्स हॉस्टल ताईं ओ हिते साम्हूं गर्ल्स डॉक्टराणी जी हो या हॉस्टल आहे हिते वञी निकिरंदा हुआसीं पोइ उन उमिरि में बेवकूफ़ियूं मन मस्ती मौज मस्ती तॾहिं त चवंदा आहिनि जवानी दीवानी हूंदी आहे उन मस्ती में साईं हे हाणे हे रौनकूं हाणे थियनि हे बचा उन टाइम ईअं सम्झो असां पढ़ंदा हुआसीं 5 दर्जे में हुया 5 में बि न हूंदा ॼाया हूंदा हे उहे आहिनि बचड़ा फर्स्ट ईयर इंटर में जेका फर्स्ट ईयर सेकेंड ईयर में जेका चवंदा न उहे आहिनि वीचारा हाय हाय छा त ॾींहं हुया छा त ज़िंदगानी हुई माइक्रो बायोलॉजी ते हॉस्टल जे साम्हूं हुयो माइक्रो बायोलॉजी बाटनी हाय हाय हीअ अथव साईं सिंध यूनिवर्सिटी अहिड़ी है सिंध यूनिवर्सिटी वाह वाह हे साईं उन टाइम 2004 या 5 में नयूं पॉइंटियूं 10 पॉइंटियूं आयूं इन लोगो ऐं इन कलर में ॿुधव हूअं साईं अहिड़ी के पॉइंट चवंदा आहे वाह वाह 12 बजे वारी पॉइंट 1 बजे वारी 3 बजे वेंदियूं हुयूं 2:30 बजे 2 बजे क्लास जॾहिं सभु ख़तमु थींदा हाय उन टाइम साईं हूंदा हुआसीं चवंदा हुआसीं मोटर हुजे या रब मोटर मुंहिंजा मालिक आहिनि जंहिं वटि गाॾी हूंदी हुनजी लहे हूंदी हाय अॼु साईं गाॾी बि आहे मोटर बि आहे खीसे में पैसा बि आहिनि अल्लाह जो करम आहे पर उहा चाहत उहा मोहबत उहा चाशनी न आहे उहो नशो न आहे हिन उमिरि जो ॿियो नशो आहे ॾिसो न हिन उमिरि जो पंहिंजो नशो आहे खीसा ख़ाली वार वॾा पर दिलि मौजी हाणे वाह खीर कुटल आहे पापा कुटल आहिनि ॿार रोईंदा बिजली जो बिल ॾियणो आहे गाॾी जो तेल महांगो थी वियो आहे हाय उन टाइम का शइ न हुई टेंशन न हुयो हाणे
शहज़ादा थिया उॾरदा था वतन, बादशाह था थिया वतन। अहिड़ा अहिड़ा रोड रस्ता नवां आहिनि तॾहिं बि चवनि था साईं असांखे छा मिलियो, कुझु बि न आहे, तबाही थी वई, हीअं थी वियो। अरे बाबा असां ईंदासीं भॻल टुटल कंडा हूंदा हिन रस्ते ते, हाय हाय। ऐं हाणे शहज़ादा साईं मोटरनि ते पाणी जूं बोतलां, अल्लाह। असां वटि टिक टिक वारी पिकासो 5 रुपए वारी पेन हूंदी खीसे में, बसि असां चवंदासीं इहो बि वज़न नथा खणी सघूं। उहे ॾींहं हुया यार। हाणे अलाए कहिड़ा कहिड़ा मखदूम अमीन फ़हीम हॉस्टल, वाह साईं वाह, इहा पोइ ठही आहे, असां हिते न रहिया आहियूं, ठीकु आहे, इहा पोइ ठही आहे इंटरनेशनल हॉस्टल। मूंखे यादि आहे दादा, अॼु साईं इंटरनेशनल जो हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायांव। असांजो फाइनल ईयर में, फाइनल सेमेस्टर एग्ज़ाम खां अॻु में हिकिड़े दोस्त जो थी पियो जहिड़ो संगत में, माना जहिड़ो ठाऊ को जहिड़ो ठाहे ठुके जहिड़ो थियो। पोइ हिन जी मेन गेट होॾों आहे, होॾों असांजी ओ न परी विंग जेका उहा बिल्डिंग नज़रे थी, इहा विंग हिते असांजो मथे 64 रूम नंबर हुयो। पोइ उतां साईं ॾिसूं पिया गेट हिन जो परियां आहे त परियां उहे छोरा अचनि पिया, उहो छोकिरो अचे पियो ॿी धुर जो। असां साईं हुतां विंग मां बेहदे बेहदा हिते पहुती आया आहियूं। पोइ हिते अची पोइ साईं सीन ईअं थियो त मां तव्हांखे ॿुधायां थो, छा ॾींहं तव्हांजो यादि दिवाए छॾिया। पोइ साईं सीन ईअं थियो, ओ जेको हे माण्हू न परियो माण्हू छॾे, उतां साईं भॻल हिकिड़ी बेंच रखी करे, ॿुधव ओ परियों माण्हू, हे माण्हू न इन परियों जेको आहे, उतां बेंच रखी, हे भित टपी, हे ॾिसो त शीशा लॻल आहिनि, टपो ॾेई हिन कंडनि में किरियासीं। अबो साईं कंहिंखे किथे पेर में कंडो लॻे, कंहिंखे हाणे जंग में, हाय हाय हीअं टपी हितां थींदा थींदा चोरनि। असांजो पिया हितां न हुजनि उस्ताद, हितां न बीठा हुजनि, हितां टपी 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 लुकी 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 ओ टावर, इहो अॻे हिकु हूंदो, उहो इन टावर ते वियासीं। रोड ते बि न अचूं पिया, उहो इन जे करे त मथां हेॾा हुननि जा हमराह बीठा हुजनि, मथां जहिड़ो थिए मथां ॾिसी वठनि। हिन कंडनि मां लुकंदा 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 उतां वरी लुकंदा पोयों पोयों रक्षो कराए फाटक तां भॼी वियासीं कैंट स्टेशन, हो जई हैदराबाद रेलवे स्टेशन। उतां वरी सखर एक्सप्रेस ईंदी देरि सां, उन में 3-4 बजे चढ़िया, सिधो कराची भॼी वियासीं। इहा असांजी इंटरनेशनल हॉस्टल जी असांजी कहाणी अथव, ॾाढी धुआंधार, ॾाढी मज़ेदार, कंडन वारी। फाइनल ईयर जी फाइनल सेमेस्टर एग्ज़ाम खां अॻु में साईं, एग्ज़ाम खां अॻु में हिन कंडनि मां साईं भॼियासीं। ऐं हिते वरी हिकिड़ी ॿी शइ आहे, मां तव्हांखे उहा ॾेखारियां थो। ॿी साईं अथव ओ या टोपी, ॿुधव ॿी अथव ओ या टोपी, इहा साईं कैंटीन जी आहे, ॿुधव हिन इंटरनेशनल हॉस्टल जी कैंटीन जी। उहे हिते मथे वेही करे साईं कचेरा कंदा हुआसीं, ऐं ऊन्हारे में हिते अची वेहंदा हुआसीं, ऐं इन टोपी ते मथे बि चढ़ी वेंदा हुआसीं। वाह वाह, बादशाही ॾींहं साईं, बादशाही ॾींहं, वाह वाह। हे हॉस्टल इंटरनेशनल, असांजो रूम साम्हूं हूंदो हो साईं, 63 ते असांजा दोस्त हूंदा, नागराज एंड चांडियो ब्रदर्स, कंबर शहदाद कोट खां, लाड़काणे खां। असां वरी 3 ॼणा हूंदा हुआसीं, भुटा 3। हे साईं इंटरनेशनल हॉस्टल, हाय हाय ॾाढियूं लिवियूं बेरियूं, ॿेर पटे कॾहिं कॾहिं खाईंदा हुआसीं सियारे में, जीअं अॼुकल्ह सियारो आहे। हे उहा अथव ॾींहड़ा शींहड़ा, हे IBA साईं, हिते चवंदा हुआसीं बर्गर ऐं दिमाग़ वारा पढ़नि था। असां ताईं जहिड़ा हुआसीं तहिड़ा अला मालिक आहिनि, मालिक जा
शुक्र आहिनि अलाह पाक जा, पर मज़ा हुया। अचो अॻिते ॾेखारियांव। साईं नवां आया हुआसीं, चयूं पोस्ट ऑफिस हिते आहे, हाणे अलाए किथे, हाणे बि मुंहिंजे ख़्याल सां हिते ई हूंदी पोस्ट ऑफिस न, फारम हॉस्टल जे लाइ हिते जमा करायो। हिते आयासीं, पोइ वरी हिकिड़ी शइ ॾिठी सही, मां जो हे छा यार, हल त सही धोबी घाट मां जो हे लॻो पियो आहे यार। शुरू में त थोरो अजीब लॻो, पोइ साईं हॉस्टलरनि जी सम्झंदा न, माना कैंपस में जॾहिं पढ़ंदा आहियूं, हिन पासे ॾे कैंपस आहे, हे हॉस्टल्स आहिनि न, बॉइज़ हॉस्टल्स। हिते जॾहिं हेॾे भाषा ई ॾेखारींदासीं न, कलफ काटन जा वॻा वठंदा हुआसीं, कलफ थियल, प्रेस इस्त्री थियल अहिड़ा। उन टाइम 10 रुपए लाइ 12 रुपए वॻो हूंदो, मूंखे एक्ज़ैक्टली यादि न आहे, माना धुलाई इस्त्री कलफ बि। पोइ साईं हिते जॾहिं कपिड़ा ॾियणु शुरू कयासीं न, पोइ हितां वेंदा हुआसीं, कॾहिं लंघ थींदो, चवंदासीं यार असांजूं बि शलवार हिते टंगियूं पियूं हूंदा। हे साईं उहे हिते शाम जो छोकिरा क्रिकेट बि खेॾंदा। असांजो साम्हूं रूम हूंदो इंटरनेशनल में 64, हाय हाय वाह वाह, 63 64 ओयो सिरिया जे साईं जेको पासे में आहे, हे सिरियूं आहे, सिरिया जे पासे में हे जेको 63 64 ओयो ओहे, इहो साईं 63 64 असांजो रूम हूंदो। 63 असांजे दोस्तनि जो हेॾो 64 विच में इहा भित हूंदी नंढड़ी, पोइ कंहिं महिल उतां वेही करे कचहरा कंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं। शाम जो हिते छोकिरा क्रिकेट खेॾंदा, कपिड़ा सुकंदा। ऐं इंटरनेशनल ॾे वरी हे रस्तो वेंदो आहे भित सां न, परियों अंदरों सिधो। असां उतां वेही करे ॾिसंदा हुआसीं केरु अचे थो केरु वञे थो। जहिड़ो बि जेको थियो उहो हितां असां ॾिसूं पिया, हेॾो अचे पियो ॿी धुर, असां परियों भित टपी वियासीं, लाइ भॼी वियासीं। अचो त उहो किसो बि ॿुधायांव थो। हे साईं उहे ॾींहणा शींहणा ऐं बाटनियूं। साईं हिते ई असांखे दोस्त मिली वियो आहे हिकिड़ो, हिन खे ॾिसी मूंखे पंहिंजा ॾींहं, मां बि ईअं सन्हड़ो हूंदो हुअमि जीअं तूं टाट थियो वञे थो न, खीसे में पैसा हुजनि न हुजनि, वाच चश्मो दाबो। ॿियो छा हाल आहे भाईजान? मूंखे ॾाढी ख़ुशी थी यार तव्हां सां मिली करे, तव्हांजी महिरबानी। ॿियो ॿुधायो यूनिवर्सिटी कीअं मज़ो अचे थो? रूम पोइ घुमाईंदे आयो त मखदूम ते आयो? न यार मां हेॾे हाणे वेंदुमि, छो त रहियो आहियां ब्लॉक्स ते, GM लाल शहबाद, पोइ 63 64 इंटरनेशनल। हा ॾाढी ख़ुशी थी साईं तव्हां सां मिली करे, लख थोरा ख़िदमत। असां तव्हांजी छा ख़िदमत कयूं बचा, तव्हां ई 2-3 सालनि खां पोइ पैकअप आहे तव्हांजो, 4 सालनि खां पोइ। साईं किथे बि वञो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, पंहिंजी फील्ड में न एक्सपर्ट थी, तुंहिंजी फील्ड कहिड़ी बि हुजे। मुंहिंजी ॾिस टेलीकॉम हुई, चवंदा इंजीनियरिंग काउंसिल ताईं तव्हांजे